हिकिड़ी बेवा औरत सां निकाह कयो आहे ऐं उन बेवा औरत जी पहिरें मुड़ुस खां हिकु नौजवान धीअ आहे। छा उहो शख़्स बेवा औरत जी धीअ सां पंहिंजे पुट जो निकाह कराए सघे थो? जेकी औरत अॻ में शादीशुदा हुजे ऐं उन पहिरें मुड़ुस खां उन्हनि जी धीअ हुजे, उहो मुड़ुस उनखे तलाक ॾिए थो या वफ़ात करे वञे थो। हाणे इहा औरत जॾहिं ॿिए शख़्स सां निकाह कंदी ऐं उन ॿिए शख़्स जो जेकॾहिं जवान पुटु आहे त उन जवान पुट सां पंहिंजी धीअ सां जेकी पोइले मुड़ुस खां हुई उन धीअ सां निकाह कराइणु जाइज़ आहे। वजह छा आहे? जॾहिं बि तव्हांखे को शुबो थिए न त पाण में इन छोकिरे ऐं छोकिरी जो निकाह कीअं करायूं, इहे भाउ भेण थी सघनि था, त उन जे लाइ हमेशह इहो उसूल यादि रखो, जंहिं छोकिरे ऐं छोकिरी जो निकाह करायो था, ॾिसो छा इन्हनि ॿिन्हिनि जो पीउ हिकु आहे। जेकॾहिं पीउ हिकु आहे तॾहिं बि निकाह जाइज़ न आहे। पीउ अलॻि अलॻि आहे, माउ हिकु ई आहे, यानी जंहिंजे पेट मों माउ त चइबो शरीयत में उन्ही खे आहे जंहिंजे पेट मों माण्हू ॼाए। बाक़ी तव्हां जंहिंखे बि माउ सॼो उहा लफ़्ज़ी माउ आहे, हक़ीक़ी माउ न आहे। जेकॾहिं उन्हनि जी माउ हिकु ई आहे तॾहिं बि निकाह जाइज़ न आहे। जंहिं शख़्स ही सवाल पुछो आहे, सवाल मुताबिक़ उन छोकिरे ऐं छोकिरी जी माउ बि अलॻि अलॻि आहे, पीउ बि अलॻि अलॻि आहे। इन करे उहे पाण में भाउ भेण नथा थियनि, तॾहिं इन्हनि जो निकाह पाण में जाइज़ आहे।